ठिकराठो वेझो पुराणी ज़मीन जे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़े जे नतीजे में ज़मीन ते कम कंदड़ पीरसन ज़ख़्मी थी पियो। मुबारकपुर वेझो ॻोठ ॼाम इब्राहिम मोहतिम में पुराणी ज़मीन जी तकरार तां मोहतिम बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो। झेड़े में ज़मीन ते कम कंदड़ 55 वरनि जो मोहम्मद असलम मोहतिम सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॼाम इब्राहिम जे रहवासियुनि शहबाज़ी अलिफ़दीन अशरफदीन ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त संदन पीरसन सुबुह जो पंहिंजी ज़मीन ते कम करे रहियो हो त जवाबदार धुर जे माण्हुनि अली अनवर अली डिनो हुबदार अली यासीन शाहनवाज़ ऐं अली खान मोहतम ज़बरदस्ती कम रोकाइण जी कोशिश कई। कम बंदि न करण ते खेसि ज़ख़्मी करे छॾियो। संदन चवणो त ज़ख़्मीअ खे मुबारकपुर थाणे ते आंदो वियो। पुलिस खेनि लेटर ॾियण एनसी दाख़िल करण खां ठप जवाब ॾेई छॾियो। हुननि डीआईजी ऐं एसएसपी सखर खां मुतालबो कयो त पीरसन खे ज़ख़्मी करण में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे।